मांझंदि वेझो टोणी फाटक वटि कोस्टर पुल तां कल्टी थियण जे नतीजे में 6 ॼणा फ़ौत ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी विया। जामशोरो खां सेवण वींदड़ कोस्टर तेज़ रफ़्तारी सबबि पुल तां कल्टी थी वई, जंहिं जे नतीजे में फरीदादी, नूर मोहम्मद खासकेली, बबलू, अयान अली, हाशिम थॾे ते फ़ौत थी विया, जॾहिं त 15 खां वधीक ज़ख़्मी थी विया। ज़ख़्मियुनि में बख्तावर इब्राहिम, नजमा अलादीनो, नूरज़ाती, शहज़ादी, फयाज़ ऐं ॿिया शामिल आहिनि। हादसे जे इतला ते पुलिस पहुची फ़ौतियुनि ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो, जिथे ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद फ़राहम कई वई। उन मौक़े ते एसएसपी जामशोर इमरान कुरैशी चयो त हादसो इंडस हाईवे ते पेश आयो आहे। तेज़ रफ़्तार सबबि कोस्टर ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी करे पुल तां हेठि किरी पई, जंहिं में 6 ॼणा फ़ौत थी विया। एसएसपी जो वधीक चवणु हो त फ़ौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि खे मांझंदि तालके इस्पताल ऐं अब्दुल्ला शाह मेडिकल इंस्टीट्यूट सेवण मुंतक़िल कयो वियो आहे। फ़ौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि जो तालुक़ु फुलेली लॻ ॻोठ शाह बुखारी सां आहे।